ख़ान मरी में क़ौमी कारकुन खे खंबे गुम करण जे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जस्कम अॻवान इमाम बख्श उमराणी जी अॻवानी में जस्कम कारकुननि ऐं वारसनि नुसरत कैनाल खान अवामी प्रेस क्लब दरिया ख़ान मरी ताईं एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़नि चयो त 21 नवंबर ते मज़दूरी तां मोटंदड़ फरहान अंसारी खे बांधी स्टॉप तां गिरफ़्तार करे मुबैना तौर ते गुम करे छॾियो आहे। हुननि चयो त नौशरो फिरोज़ नवाब शाह जे मुख़्तलिफ़ थाणनि तां जांच कराई वई, मगर फरहान अंसारी जो को बि निस्बतो न मिलियो आहे। हुननि चयो त जेकॾहिं फरहान अंसारी ते केस आहिनि त खेसि कोर्ट में पेश कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची